العمل الصالح أحب إلى الله من هذا الأيام أو كما قال النبي صلى الله عليه وسلم. पूरे साल जा के बि अहिड़ा ॾींहं न आहिनि जेके अलाह वटि उन्हनि में इबादत एतिरी पसंदि हुजे वणंदड़ हुजे जहिड़ा ज़ुल्हज जा 10 ॾींहं। ज़ुल्हज जा जेकी 10 ॾींहं आहिनि इन्हनि जी इबादत इन्हनि जी बंदगी अलाह वटि सभिनी ॾींहंनि खां वधीक पसंदीदा इबादत। एसी ताईं जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो त इन्हनि में हिकिड़ी राति जाॻण लैलतुल क़द्र जे बराबरि आहे। पहिरीं ज़ुल्हज, ॿी, टीं, चोथीं, पंजीं, छहीं, सतीं, अठीं, नाईं, ॾहीं 10 तारीख़ूं ज़ुल्हज जूं हर राति लैलतुल क़द्र खां भली। जेकी हाजी वञनि था हज ते 9 जे ॾींहुं मैदान अरफात में हज अदा कबो आहे, पोइ वरी शाम जो मोटंदा आहिनि, मुज़दलिफ़े में अची सिज लथो ऐं सोमाणी पढ़ंदा आहिनि। हाजी जे हक़ में इहा जेका राति आहे 10 जी राति, 9 जी शाम, 10 जी राति, इहा हिकिड़ी राति 1000 लैलतुल क़द्र खां वधीक भली। क़ुरान शरीफ में आहे लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। लैलतुल क़द्र जी जेका हिकिड़ी राति आहे सा 1000 महीननि खां वधीक भली आहे। पर जेका इहा राति पंहिंजो हाजियुनि जे हक़ में जेके मैदान अरफात खां मोटनि था उन्हनि जे लाइ इहा हिकिड़ी राति 1000 लैलतुल क़द्र खां वधीक फज़ीलत। हिननि ॾींहंनि में अलाह जी तकबीर पढ़णु, तस्बीह पढ़णु, तमजीद पढ़णु, तहलील पढ़णु, अलाह जो ज़िक्र करणु, क़ुरान शरीफ जी तिलावत करणु, जेतिरी इबादत घणी कंदो ओतिरो तव्हांखे वधीक अलाह वटि अजर ऐं सवाब। हर ॾींहुं सईद ॾींहुं, हर राति बख़्त वारी राति, सम्झो था। ख़ुसूसन 9 तारीख़ जेका सुभाणे थींदी, 9 तारीख़ जी जो हिकिड़ो रोज़ो 2 सालनि जे गुनाहनि खे मेटे छॾींदो। सुभाणे जेको ॾींहुं थींदो 9 जो, इन 9 यौम अरफा जो दिहाड़ो जेको रोज़ो रखे अलाह ताला हुनजो हिकिड़ो साल जेको गुज़री वियो, ॿियो साल जेको अचण वारो आहे, 2 सालनि जे गुनाहनि खे अलाह ताला मेटे छॾींदो। हाणे मां तुर्की मूं अॼु आयो आहियां, उते मूं ॾिठो त तुर्क जी नफ़ली रोज़ा बि एतमाम सां रखनि पिया। 1 तारीख़ खां वठी सभु त न पर के उन्हनि जा जेके सुलझियल माण्हू 1 तारीख़ खां वठी यको रोज़नि में विया। असां वटि माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे का त कोई अहिड़ा फज़ीलत वारा ॾींहं आहिनि, अहिड़ी फज़ीलत वारियूं रातियूं आहिनि त लैलतुल क़द्र जहिड़ी अज़मत ऐं शान रखे थी, का मामूली ॻाल्हि त कोन्हे न। तुर्कनि खे मूं ॾिठो त इहे हींअर सभु घणे भाङे रोज़ा रखनि पिया, नफ़ली रोज़ा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इन्हनि रोज़नि जी तरग़ीब ॾिनी आहे, पंहिंजे उम्मत खे इन रोज़नि जो अजर ऐं सवाब पंहिंजे ज़बान नबूवत सां सेखारियो ऐं सम्झायो आहे। ज़िंदगी में अलाह ताला इहे मौक़ा मिलाए थो त मन बानो मोटी पवे, को साले अमल करे जेको उनजे छोटकारे जो सबबु। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके अलाह ताला हिन उम्मत जे छोटकारे जूं इहे सभु राहूं खोले छॾियूं आहिनि। को हिन राह सां छुटी वञे, को हुन राह सां छुटी वञे, इहे छोटकारे जो राहूं आहिनि। हिननि ॾींहंनि में जेतिरे क़दुरु थी सघे क़ुरान शरीफ जी तिलावत कयो, अलाह जो ज़िक्र कयो, मदीने वारे साईं ते दुरूद सलाम कसरत सां पढ़ो। ऐं हाणे ॿिया ॾिहाड़ा त ॿिया गुज़री, बाक़ी सुभाणे को ॾिहाड़ो आहे, जेकॾहिं अलाह ताला तौफ़ीक़ ॾिए त
कि सुभाणे के ॾींहं जो रोज़ो जेको रखे वॾो अजर आहे, वॾो सवाबु आहे इन रोज़े जो। उन खां पोइ 9 तारीख़ जे फजर खां वठी 13 तारीख़ जे टे पारी ताईं तकबीरूं तशरीक़ जूं पढ़बियूं। फ़र्ज़ नमाज़ पढ़ी सलाम वराइबो न, उहो जेको जमात सां नमाज़ पढ़िजे थी उन्हनि खे 3 भेरा वॾे सिर तकबीर पढ़णु इहा सुन्नत आहे। महबूबन करीमन पढ़ी आहे ऐं सहाबा किराम खे उन जी तरग़ीब ॾिनी आहे। इहे तकबीरूं तशरीक़ जूं 9 तारीख़, 10, 11, 12, 13 5 ॾिहाड़ा तकबीरूं तशरीक़ जूं पढ़बियूं। ऐं जंहिंखे अलाह साईं तौफ़ीक़ ॾिनी आहे उहो कुर्बानी करे। कुर्बानी वॾो सालिह अमल आहे। कुर्बानी करण वारे जो जॾहिं कुर्बानी करे थो उनजे खून जो पहिरियों क़तरो ज़मीन ते पोइ किरंदो आहे। अवल उन कुर्बानी करण वारे जा गुनाह बि बख़्शे माफ़। जेतिरियूं बि ज़िंदगी में ख़ताऊं थियूं उहे इन कुर्बानी जे अमल जे सदके अलाह ताला उनखे बख़्शे माफ़ करे। अलाह ताला असांखे उन ॾींहंनि जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ ॾिए। पंहिंजे इबादत, पंहिंजे रियाज़त जी, पंहिंजे दर ते झुकण जी तौफ़ीक़ ॾिए। अल्लाहु आमीन।